जी सिंधु दरिया में पानी के चाड़ बाद लाड़काने में भी इन वक्त असीं आकिल आगाणी बंदर मौजूद आहियूं जिते पानी जो वहकरो मथां आहे ऐं बंदन जी जेको हिन सूरत हाल आहे उहा ओतिरी मज़बूत नथी ॾेखारी वञे ऐं ॻोठाणा जेके आहिनि केतिरा ई जेके हिन खां शिकारपुर खां पोइ लाड़काने वारो जेको इलाइक़ो आहे उन में जेके सवे ॻोठ जेके हिन सिंधु दरिया जे जेके किनारे सां जेके आबाद आहिनि त उन्हनि में तमामु घणो हिन वक़्तु ख़ौफ़ वारी सूरत आहे ऐं हीउ जेको सिंधु दरिया जो दरिया वारो जेको हिसो आहे उते तमामु घणो पाणी जो हिन वक़्तु अञा वहकरो मथां ईंदो जेको हितां क्रॉसिंग कंदो पर जेकी खैरपुर लाड़कान वारो पिल आहे उतां जी हीअ तमामु घणी जेको पाणी जो वहकरो जो जेको आहे उतां क्रॉसिंग में उनखे तमामु घणी ॾुखियाई थींदी छाकाणि जो उहा तमामु घणी सोढ़ी पुल ठाही वई आहे इरीगेशन जो बि इहो ई चवणु आहे जेको वहकरो आहे बंदनि जी सूरत हाल आहे त उते अमलो बि इरीगेशन जो मुक़ररु कयो वियो आहे इरीगेशन जेको अमलो आहे उन्हनि जो चवणु आहे त हू पेट्रोलिंग बि करे रहिया आहिनि असां इरीगेशन अमले सां बि ॻाल्हाईंदासीं त हुननि जो छा चवणु आहे जेकी बंदनि जी सूरत हाल आहे हू उनखे कीअं था ॾिसनि ऐं हुन सां गॾोगॾु जेको पाणी जो वहकरो आहे उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। पानी जो वहकरो फ़िलहाल गुज़िरियल साल जेके 2 साल गुज़रिया आहिनि टे उन्हनि जे दौरान त अॼु वहकरो वधीक आहे तव्हांखे बाग़ायत ख़ुदि इहा आगाही आहे त तव्हां सखर डाउन हींअर असांजो अप जेको 48 हले थो 4 ऐं डाउन 4 1 हले थो पियो गुज़िरियल साल घटि हो बाबा साईं गुज़िरियल साल तक़रीबन 1.5 लख हुयो हींअर मक़सदु ॻाल्हि जो हुन जे हिसाब में वधीक आहे हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो त पथर डंप थिए पियो ऐं उते हेवी मशीनरी आहे उनखे कंट्रोल करण जे लाइ इनशाला इरीगेशन डिपार्टमेंट कंट्रोल करे वेंदी बाक़ीअ जे लाइ दरिया जा वट ऐं रुख पंहिंजा हूंदा आहिनि मुंहिंजा भाउ दरिया बादशाह चयो वेंदो आहे तव्हां ॾिठो त हिते असां 2010 में तक़रीबन तव्हां नंढड़ा हूंदव पर तव्हांजा ॿिया के दोस्त उन्हनि खे इहो मालूमात हूंदी त असांजी जंहिं पॉइंट ते बीठा आहियूं आकिल वारी हिन खां तक़रीबन 3 फरलांग मथे 04 स्पर खां जेको ही साम्हूं ॾिसो था स्पर इन स्पर खां तक़रीबन असांजा 2 फरलांग पूरा बंदो पाईंदड़ में कढी वियो पाईंदड़ जेका थींदी आहे उहा हेठीं सतह खां थींदी आहे न हिन जेको पथर पियल आहे या ग्राउंड लेवल खां हेठीं सतह खां थींदी आहे पोइ हेठां पाईंदड़ ईंदी आहे मथां असांजो पथर डंप थींदो ईंदो आहे पोइ इहो पथर ऐं पाणीअ जो जहिड़ो हलंदो आहे बाबा साईं 4.5 खां पौणनि 5 ताईं तक़रीबन थी वेंदो हींअर इहा पुल जेका आहे बाबा साईं असांजे डिपार्टमेंट न पर ॿिए डिपार्टमेंट इहा पंहिंजो प्लानिंग कई उहा इन करे सर्वे रिसर्च जेका कयूं उन मुताबिक़ हिननि पंहिंजो हिसाबु रखियो पर असांजे हिसाब में त अञा इहा कुशादगी कई वञे हा त छो त हिन बंद ऐं हुन बंद जो मुफ़ासिलो 10 मील आहे 10 मीलनि खे तव्हां जो कॾहिं 1.5 मील में 2 मीलनि में टपाईंदो त ज़ाहिर आहे त प्रेशर त ॾींदो न अलाह पनाह ॾिए इन जे हुजण सां असां वटि हिते प्रेशर वधी सघे थो पुल खां अप में जंहिंमें तव्हांजो लाड़काणो आहे शिकारपुर आहे तक़रीबन नईंदिरो आहे जेके बि तक़रीबन ज़िला हेॾे मथे अचनि था इन्हनि तक़रीबन इन्हनि सभिनी ते प्रेशर थी सघे थो पाणीअ जो उनजो कारण इहो ई आहे त पुल खे अञा कुशादो कई वञे हा त बहितर थिए सिंधु दरिया में पाणी घणो आहे त हीअं घणो चाढ़ो आहे सिंधु दरिया में पाणी घणो आहे सिम सां निकिती आहे असांजा फसल ॿुॾी आहे असांजा घर बि किरंदा हाणे पाणी ॿोॾ जो ख़तरो आहे ॿोॾ जो ख़तरो बाक़ाइदे आहे अॻ में बि आहियूं पर हाणे बि हेॾे ॾिसूं था पाणी जो अचे थो हलंदो का ख़बर नथी पई इरीगेशन वारा वीचारा भॼंदा वतन था उहे घटि नथा कनि पर हुजे को मटी हलो को हा बंदि किथे कसो आहे किथे पको आहे किथे कीअं आहे बसि हिकु नमूनो न आहे बंद जो बि जिते जेको थी सघे कराइनि था पंहिंजे घरों त न कराईंदा न हू जॾहिं सरकार लिखी ॾींदनि बसि तॾहिं कराईंदा ठीकु आहे सरकार बसि ॾिसूं था दारोगा ॿारोगा वीचारा भॼंदा हुआ वतन एस जो भॼंदो हो वते ॿियो अहिड़ो को ऑफिसर ॾिसूं कोन अॼु फौजी आया हुआ ॾिसूं इहे छा था कनि पाणी जो जेको वहकरो जारी आहे त उन में हू तमामु घणो परेशान बि आहिनि ऐं ॻोठाणे जो बि इहो मुतालबो आहे त लाड़काणे तरफ़ बि सिंध हुकूमत खे ध्यानु ॾियणु खपे ऐं सूबाई वज़ीर बि लाड़काणे जो आहे त इरीगेशन खाते खे जेको आहे सो मुकमल तौर ते मशीनरी जेकी आहे उहा ॾिनी वई आहे पर एतिरी न आहे मशीनरी जो ख़ुदा न ख़ासिता किथां गारो लॻे ऐं हुन सां मुंहुं ॾेई सघनि हुननि जो इहो चवणु आहे त मशीनरी वधि खां वधि ॾिनी ऐं पथर ॾिनो लाड़काणे शहर ऐं कच्चे वारे इलाइक़े खे ॿुॾण खां बचायो वञे त जीअं ॻोठाणा थोरे शहरी नुक़सान खां बची सघनि कैमरामैन तारिक चंदा सां गॾु मंसूर अबलो टाइम न्यूज़ लाड़काणे।